जेकबाबाद पुलिस जो सदर थाणे जे पहलवान फ़कीर रोड मिठू फाटक वटि ॾोह जे इरादे सां बीठल ॾोहारियुनि ऐं हारियुनि पुलिस विच में मुबैना मुक़ाबिलो थी पियो। मुबैना मुक़ाबिलो हिकु ॾोहारी खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार कयो वियो आहे। इन हवाले सां वधीक तफ़सील ॾेई रहियो आहे जेकबाबाद मां CN न्यूज़ जो रिपोर्टर जमील गुल थईम। जी जमील, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुलु, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जेकाबाद जे सदर पुलिस ॾोहारियुनि विच में उन्हनि में मुबैना मुक़ाबिलो जेको आहे त थियो आहे। हिकु ॾोहारी आहे, उनखे सदर पुलिस गिरफ़्तार करण जी दावा कई आहे। ॿुधायो पियो वञे त जेको ज़ख़्मी थियल ॾोहारी जेको आहे उनजी जेका सुञाणप आहे एहसान पौड़ तरफ़ां थी आहे। जेको आहे तव्हांखे ॿुधाईंदो हलां त सदर पुलिस जो इहो चवणु हुयो त जेको आहे मिठू फाटक सूफ़ी पहलवान फ़कीर रोड जे भरिसां जेका हुते ॾोहारी ॾोह जे इरादे सां हुते बीठल हुया। असांखे जेका उन्हनि ॾिसी उन्हनि जेका आहे फायरिंग कई, जंहिंमें जेका आहे असांजे जवाननि बि फायरिंग करे जेका आहे ॾे वठि फायरिंग में जेका आहे हिकु ॾोहारी जेको आहे असां हुनखे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करे वरितो आहे। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त गिरफ़्तार जेको ज़ख़्मी ॾोहारी आहे उनखे जेका इलाज लाइ पुलिस खणी आई आहे। ऐं हिन वक़्तु पुलिस इहो बि ॿुधाए पई त जेके ॾोहारी जेके ॿिया फ़रार थिया आहिनि उन्हनि जी बि जेका आहे ॻोल्हा जारी आहे। जी महिरबानी जमील, तफ़सीलनि खां आगाह करण जे लाइ। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची